हाणे सूरत हाल ही आहे त 5-5 लख ऐं 8-8 लख में हिकु काउंसलर खे ख़रीद करण जी कोशिश कई पई वञे। मुंहिंजे फ़क़ीर मौलविन खे 10-10 लख रुपए जी ऑफर कई पई वञे ऐं स्टेजुनि ते बीच वञा त बेनज़ीर भुट्टो साहिबा ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबा जेकॾहिं वाकई बेनज़ीर भुट्टो साहिबा जी ख़िदमतुनि जो एतराफ़ आहे, वाकई जेकॾहिं तव्हां भुट्टे साहिब ऐं बेनज़ीर साहिबा वांगुरु सिंध जी आवाम खे डिलीवर कयो आहे त पोइ मर्ज़ीअ जा बिल छो था आणियो, पोइ मर्ज़ीअ जा आरोस जियारोस छो था आणियो, पोइ हल्का बंदी तव्हां छो टोड़ी, पोइ पंहिंजी मर्ज़ीअ जूं पोलिंगूं छो था करायो, पोइ माण्हुनि खे 8-8 लख ऐं 10-10 लख में छो था ख़रीद कयो। अचो न, पोइ मैदान था कयूं, घिटी था कयूं, पोलिंग था कयूं, फ़ैसिलो सिंध जे अवाम था छॾियूं त सिंध जो अवाम तव्हां सां गॾु आहे या जमीयत उलमा इस्लाम सां गॾु आहे। धौंस ऐं धांधली जे बुनियादनि ते इलेक्शन कटे चवंदा त अवाम जा नुमाइंदा आहियूं, अहिड़नि हुक्मराननि खे शर्म अचणु घुरिजे। सर जेको PTM गॾिजी करे हिकिड़े इताद करे वफ़ाक़ जी गवर्नमेंट ठाही आहे ऐं हिन वक़्तु वफ़ाक़ में जेको महांगाई जो हिकिड़ो सुनामी अची वियो आहे उन बाबति तव्हां तमामु बहितरीन सवाल आहे तव्हांजो। इमरान ख़ान जे ख़िलाफ़ जमीयत उलमा 6 महीननि ऐं 8 महीननि खां कोन्हे। असां इमरान ख़ान जे ख़िलाफ़ जलसा ऐं जुलूस 4 ऐं 5 महीननि पहिरियां कोन शुरू कया। तारीख़ गवाह आहे त पाकिस्तान जी वाहिद सियासी जमात जमीयत उलमा ही जंहिं 13 साल पहिरियां इमरान ख़ान जे ख़िलाफ़ तहरीक जो आगाज़ कयो ऐं जमीयत उलमा हुई जंहिं इमरान जे इक़्तिदार में अचण खां 13 साल पहिरियां चयो त ही मुल्क जो सॼण न आहे, मुल्क जो दुश्मन आहे, ही मुल्क टोड़ण थो चाहे, ही मुल्क खे तक़सीम करण थो चाहे ऐं असांजी ॻाल्हि कंहिं न ॿुधी। लेकिन 25 जुलाई 2018 जे ॾींहं ते जेकर इमरान ख़ान जे नतीजनि खे कंहिं मुस्तरद कयो त उहा जमात बि जमीयत उलमा इस्लाम हुई ऐं 3.5 साल असां इमरान ख़ान जे ख़िलाफ़ रोडनि ते महांगाई जो बुनियादनि ते कोन हुयासीं, उन जे किरदार, उन जे मंसूर ऐं दस्तूर जे ख़िलाफ़ हुयासीं त ही माण्हू पाकिस्तान जो नुमाइंदो न आहे। लेकिन 3.5 साल दौरे हुक्मरानी में उन स्टेट बैंक IMF खे लिखी ॾिनी। उन जे वज़ीर ख़ज़ाना जी प्रेस ब्रीफिंग तव्हां मीडिया वटि मौजूदु आहे, तव्हां लाइव हलाई ही त हू IMF खे लिखी ॾेई आयो आहे त पेट्रोल 300 रुपए ताईं महांगो थींदो। पाण उहो ब्रीफिंग में थो चवे IMF खे लिखी ॾेई आयो आहे त कोई मुल्क पाकिस्तान खे ओसि ताईं इमदाद न कंदो जेसीं ताईं IMF इजाज़त न ॾींदो। सऊदी अरब इमदाद जे लाइ तयारु आहे, UAE इमदाद जे लाइ तयारु आहे, लेकिन उहे चवनि था त इमरान ख़ान IMF सां मुआहिदो कयो आहे, पहिरियों IMF खां इजाज़त वठी ॾियो, उन खां पोइ असां तव्हांखे इमदाद ॾियूं। ऐं जॾहिं असां IMF सां था ॻाल्हायूं, उहे चवनि था इमरान ख़ान हे मुआहिदा करे वियो आहे, पेट्रोल खे 300 रुपए ताईं कयो, बिजलीअ जे अघनि खे वधायो, डॉलर खे 2.5 ऐं 300 रुपए ताईं पहुचायो। त इन जो मतिलबु आहे त 13 साल पहिरियां जमीयत उलमा जेको इमरान ख़ान जे ख़िलाफ़ बयानियो ॾिनो हो उहो दुरुस्त साबित थियो ऐं अॼु इमरान ख़ान जी तक़रीर रिकॉर्ड ते मौजूदु आहे, चए थो त पाकिस्तान 3 हिसनि में तक़सीम थी वेंदो। मतिलबु त असांजो मौक़िफ़ ठीकु हो न त तो मुल्क टोड़ण थो चाहे। एतिरी माशी बदहाली आण जो मुल्क जे अंदरि ख़ाना जंगी थी वञे। अॼु मुल्क जी माशी बदहाली एतिरी आहे जो मुल्क ख़ाना जंगी जी तरफ़ पियो वञे। असां पाकिस्तान बचाइण था चाहियूं, असां पाकिस्तान खे ख़ाना जंगी खां बचाइण था चाहियूं। असां इमरान ख़ान जे 3.5 सालनि जी इन्हनि मुआहिदनि खे जेको इन गंद कयो आहे, इन गंद खे ख़तमु करणु था चाहियूं। उन जे लाइ क़ौम खे असांजो साथ ॾियणो पवंदो। असां कोशिशि कयूं था त महांगाई हेठि अचे, कोशिशि कयूं था त इमरान ख़ान जा मुआहिदा ख़तमु थियनि, लेकिन शायदि इमरान ख़ान जो इहो गंद साफ़ करण जे लाइ 30 साल लॻनि। लेकिन बहरहाल इहा कोशिशि आहे त मुल्क सलामत रहे। इमरान ख़ान त मुल्क टोड़ण थो चाहे, मुल्क दुश्मन आहे। जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान जे सलामती जे लाइ, मुल्क जे सलामती जे लाइ, अवाम जे लाइ बहितर अपाउ वठी रही आहे, कोशिशूं करे रही आहे। जी, जमीयत उलमा इस्लाम लोकल सतह ते जमातुनि खे आज़ादु छॾियो। सूबाई लेवल ते असां कंहिं बि जमात सां किथे बि कंहिं बि सतह जो कोई इतिहाद न कयो। इहो जमात जो फ़ैसिलो हो त PTI सां काथे बि कंहिं बि लेवल ते ॻाल्हि ॿोल न थींदी। सॼे सूबे में कंहिं बि वार्ड, कंहिं बि यूनियन काउंसिल, कंहिं बि टाउन ते PTI सां असांजो इतिहाद न आहे थियो। अलबत्ता GDA सां, पीपल्स पार्टी जे मुख़्तलिफ़ मक़ामी नुमाइंदनि सां मुंहिंजी जमात जी ॻाल्हि ॿोल ज़रूरु थी आहे, लेकिन ख़ैरात में वोट न आहे ॾिनो। जमीयत उलमा 2500 उम्मीदवार बीहारे करे सिंध जे हुक्मरान जमात जो मुक़ाबिलो करण वारी पहिरीं जमात आहे। कंहिं जमात 14 ज़िलनि में हुक्मरान जमात जे मुक़ाबले में 2500 उम्मीदवार न आहिनि बीहारिया, जमीयत उलमा बीहारिया आहिनि। 59 उम्मीदवार असांजा अञा पोस्ट बि थिया आहिनि। पर जेकॾहिं लोकल सतह ते किथे कंहिं बि जमात सां इतिहाद थियो आहे त ख़ैरात में न आहे थियो। कुझु सीटुनि ते जेकॾहिं असां हुनजी मदद कई आहे त कुझु सीटुनि ते मदद वरिती बि आहे। मौलाना साहब हिकिड़ो सवाल जी, हिन वक़्तु सिंध पाणी में तमामु सुके थी जी, ऐं इन जे लाइ जीअं तव्हां माज़ी में पाणी जे लाइ आवाज़ उथारिया आहिनि, हिन वक़्तु अहिड़ी काई बि शख़्सियत असांखे नज़र नथी अचे जेका सिंध